अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मति हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफना व अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा व अला आलिहि तुक़ा वन्नुक़ा व अस्हाबिही उलुल करम वस्सिद्क़ वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्ना हाज़ा लहुवल बलाउल मुबीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बआवाज़ बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। करबला जे मैदान में खीमा खोड़ियाऊं झेड़ो यजीद पलीत सां जुंबी जोड़ियाऊं यार मोहन मोड़ियाऊं पसीता उतरार जो
पर करबला जे मैदान में आया जुंग जुआन, धरती धुबी लर्जी थर थिल्या आसमान, करह हुई कान रुगो हुयो निजारो नीह जो। दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, उलमाए किराम, खुलफाए अल्लाम ऐं मुझे मदीने वारे घोट जा आयल परवानो आशिको, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज जी महफिल दौलत कॉलोनी जामे मस्जिद नूरे मुस्तफ़ा जे अंदर शाने इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु जे मुतालिक मुनाकिद कई वई है। इंशाअल्लाह ताला दुआ है करे रब्बे करीम जे दरबार में त मुझो सुहिणो करीम रब पंहिंजे महबूब जे पाक बचड़न जे सदके में तव्हां सां आयलुन जे दिलनि खे पंहिंजे महबूब जे रहमत वारे फैज़ सां मुस्तफ़ीज़ फरमाइंदो। दुनिया जे अंदर मुझा दोस्त अजीज हर शय जी इज्जत, हर शय जो मकाम निस्बत सां हूंदो आहे। जेतरी निस्बत मजबूत हूंदी आहे त उन शय खे ओतिरो ई इज्जत जे निगाह सां ॾिठो वेंदो आहे। इंशाअल्लाह मुनासिब टाइम ॻाल्हाईंदासीं, पर पहिरों प्रोग्राम आहे मुंहिंजो हे शान इमाम अली मक़ाम जे मुतालिक हिन मस्जिद में। दिल चाहे थी त थोड़ो सुकून सां ॻाल्हायूं ऐं हिक ॿिए खे सम्झायूं, छो त ही प्रोग्राम रस्मी प्रोग्राम न आहिनि। हिननि प्रोग्रामनि जी अज़ीम हिक हक़ीक़त आहे। खुदा जी ज़ात शल तव्हां ऐं असांखे उन हक़ीक़त खां आशना फरमाए। अज़ीज़ दोस्तो, हिक हूंदी आहे ख़बर, ॿियो हूंदो आहे मुख़बिर। ख़बर कहिड़ी बि हुजे पर उन जो मक़ाम, उन जो मान, उन जो शान, उन जी हैसियत मुख़बिर सां हूंदी आहे। ख़बर केतिरी बि वॾी हुजे पर जे उन जो मुख़बिर कमज़ोर आहे त उन ख़बर खे कमज़ोर तस्लीम कयो वेंदो। पर ख़बर केतिरी बि कमज़ोर आहे पर जे उन जो मुख़बिर मज़बूत आहे त उन ख़बर खे मज़बूत तस्लीम कयो वेंदो। पर मज़ो त तॾहिं आहे जॾहिं ख़बर भी मज़बूत हुजे ऐं मुख़बिर भी मज़बूत हुजे। नंढड़ो मिसाल ॾींदो हलां, कोर्ट जे अंदर केस हलंदो आहे, पोइ जेकॾहिं अगलो ॾोही आहे पर उन जो वकील थोरो तकड़ो आहे त कॾहिं कॾहिं ॾोही बि वकील जे करे ॾोहनि मां छुटी वेंदो आहे। ईअं थींदो आहे या न मुंहिंजा दोस्त? ऐं कॾहिं वकील कमज़ोर हूंदो आहे त पोइ बेॾोही वीचारो बि पाण खे पकड़ाए वेही रहंदो आहे। ज़िमनन अर्ज़ कयुमि त सोचो मुंहिंजा दोस्त, सैयदना इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे पैदा थियण वारी घड़ीअ खां वठी करे इन ख़बर जो मुख़बिर केरु आहे? जो सरदारुल अंबिया, इमामुल अंबिया, मुझो महबूब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात।
सोने इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मुतालिक तव्हां ऐं असां ताईं जेके भी इमाम आली मकाम जे मुतालिक जंहिंखे तव्हां सां शान इमाम आली हुसैन था चऊं, तव्हां सां ताईं उन शइ खे पहुचाइण वारो केरु आहे? चओ त महबूब मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। थोड़ी डिफरेंट ॻाल्हि कंदो हलां। आम थ्योरी में शहादत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे बयान कयो वेंदो आहे। मां थोड़ो चेंज कंदुमि वो ईअं चेंज कंदुमि त शहादत इमाम हुसैन असुल में आहे छा? तवज्जो रहे। नवाब शाह जो शहर आहे, अक्सर इते पढ़िया लिखिया दोस्त रहनि था। मुतवजह करण चाहींदुसि दोस्तन के। टाइम मुख्तसर होंदो इंशाअल्लाह, लेकिन ॻाल्हियूं ॾाढियूं कम जूं हूंदियूं। शहादत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेका मुंहिंजा दोस्त हकीकत आहे, हकीकत छा आहे? उन जा असुल जेके राज हन उहे राज कहिड़ा हन? आजिज़ इन मुख्तसर टाइम जे अंदर कोशिश कंदो त उन राज़न जे मथां थोड़ो पर्दो खणजे त ख़बर पवे त शहादत इमाम हुसैन हकीकत में शहादत कहिड़ी आहे। छा ख्याल आहे? इहो ई ख्याल आहे। छो त बजाए इन जे जो 2 कलाक वेही रहूं ऐं किसन में शुरू थी वञूं, ॿुधल ॿुधायल ॻाल्हियूं करे ऐं हिक ॿिए जो टाइम घणो वठूं, उन खां बहितर आहे त मुनासिब टाइम जे अंदर 2-4 मोहजूं इल्मी ऐं सोहणियूं मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं थियनि त दिल खे थोड़ो तस्कीन मिले, दिल खे यकीन मिले त अल्हम्दुलिल्लाह जंहिं महबूब जे बचड़े जे निस्बत जो असां प्रोग्राम करे रहिया आहियूं, उन प्रोग्राम जे सदके असांजे दिल खे यकीन थिए त असां निधण कान आहियूं पर धणी साईं वारा। हिन शहर सां आगाज़ कयां त किसो कर बलवारन जो तबुधी अज अखड़न आब वहायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिरत सही जन दीन नाने जो बचायो। किसो कर बलवारन जो तबुधी अज अखड़न आब वहायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिरत सही जन दीन नाने जो बचायो। हुई अलादुल्ला मदीने वारे जा कंदा कुल्हेड़न ते जे सवारी हुआ। हुई अलादुल्ला मदीने वारे जा कंदा कुल्हेड़न ते जे सवारी हुआ। अज शहर मदीनो छड़े बचड़ो अज शहर मदीनो छड़े बचड़ने वञी ऋण पट खेत वसायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिरत सही जन दीनो नाने जो बचायो। हिकरे तलबी वारी हुजे ढुक पानी अल्लाही प्यासा हुजन। हिकरे तलबी वारी हुजे ढुक पानी अल्लाह जे
प्यासा हुजन केरो आबे कौसर जा जे मालिक हम आबे कौसर जा जे मालिक हम कैद किस्मत तंखे करायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो मुअज़्ज़ज़ सामईने किराम इमाम अली मकाम जी निस्बत इमाम अली मकाम जो प्यार इमाम अली मकाम सा मुझा दोस्त अजीज है जेको दिल जो रिश्तो है मामूली ना है अजीमा जेका शय अजीम हुंदिया मुझो करीम रब उहा अजीम मानन के नसीब फरमाइंदो कहजे वस जी गाल ना है मुझे करीम रब जी मर्जिया छो त तकदीरुन के तब्दील करण वारो मुझो अल्लाह हुआ तकदीरूं लिखण वारो मुझो करीम रब्बा उन रब जी मर्जिया जेके जह मकाम ते रखे ओ मुझा दोस्त अजीज हे जमानो झेड़न झगड़न जो ना है हे जमानो इंतशार जो ना है हे जमानो के बुरो भलो चवण जो ना है हिकड़ी अजीब मुझा दोस्त अजीज कम जी थ्योरी के ज़हन में समाए छड़ियो जिया दुनिया में कंखे अमीर दिसी करे कंखे गरीब दिसी करे झेड़ो न कंदा हो बल्कि इए चई छड़ींदा हो मुझे रब जी मर्जी आ हिन के करोड़पति कयो थे खुदा जी मर्जी आ हिन के मिस्कीन कयो थे खुदा जी मर्जी आ हिन के अमीर कयो थे खुदा जी मर्जी आ जिया दुनिया जी मामलात में चवंदा आहियूं अल्लाह जी मर्जी आ त दीन जे मामलात में भी इए चवंदो कर त अल्लाह जी मर्जी आ मुझे करीम रब जी मर्जी आ जे जे कल्ब में मोहम्मद करीम जे उन जे बचड़न जी मोहब्बत पैदा करे मुझे करीम रब जी मर्जी आ असहाबे रसूल जी मोहब्बत पैदा करे मुझे करीम रब जी मर्जी आ एक जो भी वस ना है मुझा दोस्त अजीज मुझे अल्लाह जी मर्जी आ हे निस्बत जो जेको कमाल आ ओहो भी उनन जे आडो खुलंदो आ जन के मुझो खुदा पांजे कुर्ब वारी निगाह सा चाहींदो आ अल्लाह जो कुरान पढ़दो हला दलील समझाइंदो हला हालांकि इश्क में इश्क वारन वट दलीलन जी जरूरत कोन हुंदी आ इश्क में ऐं इश्क वारन वट रुगी मोहब्बत जे गालन जी जरूरत हुंदी आ इमाम आली मकाम जे मकाम के शान के मर्तबे बुलंदो बाला के समझण जे ला उन सा प्यार जे इन नगन मुझा दोस्त इन नाते के पान सा गढ़ण जे ला मां रब जो कुरान तो पढ़ा अल्लाह जो कुरान पढ़ी समझ तो चाहा त मुझा दोस्त अजीज असा जरा पांजे जेका ज़हनी थ्योरी आ उन जे तरफ मुतवज्जे थी करे सोचूं त सही कयूं छा था करणो छा है अल्लाह जे ज़ात बा बरकात छा फरमायो आ मुझो दिलबर इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम तवा सा सबनी के खबरा मुसलमानन के भी खबरा नान मुस्लिम के भी खबरा त इमाम अली मकाम मुझे महबूब मुस्तफा जो नवास हुआ मुझे महबूब मुस्तफा जो नवास हुआ सब के खबरा मुझे महबूब मुस्तफा जो लाडलो आ सब के खबरा मुझे महबूब मुस्तफा जो उन सा प्यारा सब के खबरा जदे सब के खबरा खबरन खा बाद में भी दिलन में एतरा वेछा छाजे करे दिलन में एतरो फर्क छाजे करे दिलन में ही कभी कोताही छाजे करे इहो तमा सा जे ज़हन जो फतूर आ तमा सा जे सोच
सोचन जो फुतूरा छाजे करे फुतूरा जो मुझे रब जी मर्जी आ जी हिनन अखिन जी निगाह अल्लाह जी मर्जी आ कह जी एतरी निगाह थोड़ी हुंदी आ जो पेरन वट मस दिसी सकंदो आ कह जी एतरी निगाह हुंदी आ दरवाजे ताईं पहुंदी आ कह जी एतरी निगाह हुंदी आ महल ताईं दिसंदो आ जी हिनन अखिन जी निगाह जे मथा कादिर मुझे अल्लाह जी ज़ात आ ये अंदर वारी निगाह जे मथा भी कादिर मुझे करीम रब जी ज़ात आ पर पोए दुनिया में 10 पद हुंदो आ जे हिनन अखिन जी नजर घट हुंदी आ त पो मानू कहे अखिन जे डॉक्टर दे जरूर विंदो आ डॉक्टर साहब मुजी परे नजर पवे थी पर वेझो मुजी नजर घट आ पो डॉक्टर साहब जो दौरे जदीद लगो पयो आ हिकड़े चश्मे में 2 ऑप्शन ठाहे दींदो आ सामहो दिस त परे नजर वेझो दिस त उहा नजर ये आहे या न दोस्त पर जे कदे कहे डॉक्टर दे न विंदो इहा नजर घट थी करे पांजे नूर खां पांजे पाण के महरूम करे छदींदो ओ मोजा दोस्त जी ज़ाहिरी निगाह घट ऐं वध थींदी आ दस्तूर ज़माना है ये अंदर जी निगाह भी घट ऐं वध थींदी आ इहो भी दस्तूर ज़माना है पो ज़ाहिरी निगाह के छदे कोन दीबो आ नाबीन थियण खां बचण जे ला कहे डॉक्टर वट वञबो आ चश्मो जरूर वठबो आ जी दुनिया जे हिन अख जी निगाह जे ला चश्मे जी जरूरत पवंदी आ न वठण जे सूरत में नाबीन थी वींदो एड़े नमूने सा अंदरी नूरानी निगाह अंदरी जेका निगाह उन जे बे घट वध थियण जे ला कहे एड़े रूहानी डॉक्टर दे वणो पवंदो आ जेको उन जो स्पेशलिस्ट होंदो आ जे जी निगाह जे मथा जे जी कल्ब जे मथा निगाह हुंदी आ जदे उन जे सोहबत में मानू वेहंदो आ कल्ब खुलंदो आ पो खबर पवंदी आ त हा इमाम हुसैन केड़ी जात जो नालो आ वरना डाढ़ा अकुल वारा मानू वेठा हन थोड़ो नंढड़ी थ्योरी मा पेश के अल्लाह जो कुरान मुझे बेनियाज रब जा बांधड़ो हज ते वञण वारो उम्रे शरीफ ते वञण वारो जेतरा भी मानू हज ते वींदा हन केतरा ही तो उमरा भी करे आया हुंदा के 2 3 4 4 करे आया हुंदा जे कदे उनन खां मां पुछां सोहणे महबूब मदीने वारे मीर जे गुंबज़ खज़रा जी हाज़री भी भरींदा हूं यकीनन भरींदा हूं काबतुल्लाह शरीफ जो तवाफ भी कंदा आहियूं यकीनन कंदा आहियूं गिलाफ काबा के चुमदा भी आहियूं यकीनन चुमदा भी आहियूं लेकिन जे कदे इहराम जे सूरत में उम्रे वारे के चेजे तू गोठ खां वठी करे नियत करे इहराम पाए आयो आ मदीने तय्यबा जो दीदार भी करे आयो आ सोने काबतुल्लाह शरीफ जो गिलाफ के बोसा भी दिना थई तवाफ काबा भी करे छडियो थई हाने मेहरबानी करे इहराम लाहे छड़े तुझो उमरो थी वयो चवंदो न न अञा उमरो मुझो मुकमिल कोन थियो आ छो मुकमिल कोन थियो आ अञा मुके सफा मरवा जबल ते ड्रोड़ू पाणियूं हन सही करनी आ जे कदे उन खां सवाल कंदे छा डिठो थई सफा मरवा जबल में मां तो सा गड थो हला जेके वया हो उनन के खबर आ उन खां पुछो त आहे छा हिन पासे भी थोड़ी पहाड़ी जी निशानी आ हुन पासे भी थोड़ी पहाड़ी जी निशानी आ विच में त फर्स्ट क्लास एसी माहौल लगो पयो आ मजे सा हलणो आ मजे सा अचणो आ आहे त कुछ भी कान इबादत जो भी निजाम कोने त काता के ही इबादत करनी आ ही इबादत करनी आ लेकिन 7 चक्कर जेस तई न थो दे तेसी इहराम न थो लाहे छो न थो लाहे चवे थो त मुजो उम्रो कोन थींदो मुजा अहकामात मुकम्मल कोन थींदा ओ मुजा दोस्त अजीज हिकड़े मिनट जे ला जवाब त दे उन सफा मरवा ते छाहे जो उन ते जेस तई 7 चक्कर पूरा न थो करी तेसी तुझो उमरो न थो थे जवाब दींदो होडे भी पहाड़ी आ हेडे भी पहाड़ी आ पुछीस त पहाड़ी में छा रखियो आ तुझो पैदा कंदड़ केरा चवंदो मुझो पैदा कंदड़ अल्लाह आ कलमो कहंदे पढ़ियो थे कलमो महबूब मदीने जे मीर ते पढ़ियो आ पैदा कंदड़ तुझो अल्लाह आ नबी तुझो मुहम्मद रसूलुल्लाह आ पो तू त पक्को मुवहिद आ तू त नबूवत जो कायल आ इन पहाड़न सा तुझो छा वने जबलन में तुझो छा है जबलन सा एतरो प्यार छो थो करी देर कोन कंदो अल्लाह जे कुरान जी आयत तिलावत कंदो इन सफा
वल मरवत मिन शाइरिल्लाह। फौरन चवंदो सफ़ा ऐं मरवा अल्लाह जे निशानन मां हिक निशानी हन। जवाब ॾीस निशानियूं त अल्लाह जी पूरी कायनात में हन, इहा निशानी छाजे करे वधीक आ? जवाब ॾींदो इन जे करे वधीक आ जो अल्लाह जे नबी जी अमड़ पंहिंजे बच्चे जी उञ ख़त्म करण जे लाइ, पंहिंजे बच्चे जी जान बचाइण जे लाइ पाणीअ जे तलाश में केॾी महिल हेॾे निकिती आ, केॾी महिल हेॾे निकिती आ। ओ मुसलमान खुदारा मूंखे जवाब ॾे, जेकॾहिं अल्लाह जे नबीअ जी अमड़ रुगी बच्चे खे बचाइण लाइ पहाड़ीअ ते थोड़ा चक्कर ॾे, उन जे निस्बत सां अल्लाह जी ज़ात बाबरकात उन पहाड़नि खे एतिरो मुंहिंजा दोस्त इज़त ॾेई छॾे, एतिरी इज़त ॾेई छॾे जो जेसीं उते तूं एतिरा चक्कर पूरा न करीं तेसीं तूं पंहिंजे पाण जो एहराम लाहण लाइ तयारु नहीं। पहाड़ी जी निस्बत नबीअ जे अमड़ सां उन जी तुंहिंजे आॾो एतिरी इज़त आ। मां हिकिड़े मिंट लाइ थो पुछां, मूंखे ॿुधाए त मुंहिंजे दिल पर इमाम हुसैन जी निस्बत कंहिंसां आहे? सहाबा जे दरमियान कंहिंजे दरमियान में सहाबा जे दरमियान में जियां दोस्त दोस्तन सां वेहंदा हन, ज़माने जो हाल वाल भी थींदो आ, कचहरियूं भी थींदियूं हन। सहाबा जे दरमियान में कचहरी हली रही आ छाजे मुतालिक? महबूब मुस्तफ़ा जो ज़मीन ते पाछो नाहे। दोस्तन जी कचहरी हली रही आ, हर सहाबी पंहिंजे इश्क जी ॻाल्हि करे रहियो आ। जेॾी महिल सुणे उस्मान ज़िन्नूरैन जो वारो आयो आ, उन चयो मूंखे त ॿुधो, मां बि त तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजे महबूब जो पाछो ज़मीन ते छो कोन अल्लाह रखियो आ? छो त हर आशिक़ पंहिंजे महबूब जे प्यार में ॻाल्हाए रहियो आ। उस्मान ज़िन्नूरैन ॻाल्हाए रहियो आ, छा थो चवे? चवे थो मुंहिंजो अकुल कम थो करे, मुंहिंजी दिलि जो ॿुधाए थी, मुंहिंजे दिलि जो आवाज़ आ त रब्बे ज़ुल जलाल मुझे महबूब जो पाछो इन करे ज़मीन ते न छॾियो जो महबूब अॻियां हलन हा, पाछो पोयों अचे हा, महबूब जे पोयां सहाबा हुजन हा। अल्लाह खे इहा ॻाल्हि बि पसंद कान आई त मुझे महबूब मुस्तफ़ा जो सायो हुजे, उन जे मथां कदम कंहिं सहाबी जो हुजे। मुझे खुदा खे इहा ॻाल्हि बि गवारा न लगी। ही कंहिंजो अक़ीदो आ? जो उस्मान ज़िन्नूरैन जो अक़ीदो आ त महबूब जे साए जे मथां भी अल्लाह के जे सहाबी जी भी कदम के बर्दाश्त न थो करे। लेकिन शान हुसैन दे त निहार, उहो मुझो हुसैन आ जंहिंजा कदम मुझे मुस्तफ़ा करीम जे नुबुवत वारन कुल्हन जे मथां लगा पया। मुझे महबूब मुस्तफ़ा जे हिक हिक सहाबी जो शान अज़ीम निहार त मुझे महबूब मुस्तफ़ा जे बचड़न जो शान भी अज़ीम। ओ मोजा दोस्त अजीज ज़िमन अर्ज़ पे कयम तो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कुरान करीम जे न आयत जो रेफरेंस दिनम त मोजा दोस्त असां समझूं था मुवहिद भी आहियूं, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलाम भी आहियूं, महबूबन करीमन के ख़ातमुन नबीयीन वल मुरसलीन मञण वारा भी आहियूं। इन सब जे बावजूद ओ मोजा दोस्त अजीज पत्थर जी निस्बत जे करे इज्जत कयूं था। ॿुधाए त मुझे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे इज्जत जो मकाम छा हूंदो? जरा गौर त कर। खुदा अकुल तो सब कंहिंखे ॾिनो आहे न, सब कंहिंखे अल्लाह ताला अकुल ॾिनो आहे, इल्म ॾिनो आहे, सोच ॾिनी आहे। सोचो मुसलमानो, जेकॾहिं पत्थर जी भी निस्बत आहे त उन जो मकाम भी निरालो आहे। मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो बचड़ो इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम तो उहा हस्ती आहे, उहो बचड़ो आहे जो मुंहिंजा महबूब केॾी महिल हिन हंज में खणनि, केॾी महिल हिन हंज में खणनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ात ओ मुझे इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां प्यार करण वारो, संदन जे याद के मल्हाइण वारो, संदन जे शान में हेड़ियूं महफ़िलियूं मुनाक़िद करण वारो। याद रखी छॾियो हिननि महफ़िलुनि जी हिक हिक घड़ी मल्हाइण वारे के, हिक हिक घड़ी वेहण वारे के, हिक हिक घड़ी ॿुधाइण वारे के, हिक हिक घड़ी ॿुधण वारे के जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े न इनाम मुंहिंजो रब ॾींदो तॾहिं ख़बर पवंदी त हा मुंहिंजे महबूब जे बचड़नि जो मक़ाम अल्लाह ताला कहिड़ो बयान फरमायो।
वधंदो हलंदुम निज़ाम सां सिस्टम सां वधंदो हलंदुम पंहिंजे मंज़िल जे तरफ़ हलंदुम शान इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम बयान कंदो हलंदुम एतिरो त मुंहिंजा दोस्त अज़ीम मक़ाम ऐं मर्तबो आहे उलमा जे आॾो वेठो हां मुफ्ती साहब से मुख्तियार अहमद मुफ्ती साहब वेठा आहिनि ॿिया बि उलमा वेठा आहिनि आउं त सजण साईं जे दर जो अदना ग़ुलाम आहियां डिॼां थो ॾाढो उलमा जे आॾो का ग़लति ॻाल्हि न निकिरी वञे का गैर मुस्तनद ॻाल्हि न निकिरी वञे पर जे निकिरी वञे त साईं जन जे ख़िदमत में अर्ज़ा त नंढड़ो ग़ुलाम सजण साईं जो सम्झी मूंखे मुआफ़ करे छॾियो मुंहिंजे